वाह इरशाद जी क्या माना अॼु माण्हू ई नज़र नथो अचे हिते। ॻाल्हि इहा आहे त हिकु त लॉकडाउन आहे, कराची सूरत हाल त यूं ई गंभीर आहे, बल्कि पूरे मुल्क जी गंभीर आहे। हिकु लॉकडाउन, ॿियो न चांडे जो कोई हिते मिटु माइटु। चांडे सां साईं हाणे गॾूं न असां बाक़ी छा मिट असां थी वियासीं। गॾु त आहियूं पर अॼु माना शब बरात आहे, अॼु का माना इबादत जी राति पंहिंजी जॻह ते आहे, पर गॾो गॾु को सयूं पचाए खाराइण वारो बि हुजे, को सूजी पचाए खाराइण वारो बि हुजे, त को माना ईअं दिलि खे को आसरो थिए। छा ख़्यालु आहे चाहींदा ईअं न? मां त चवां थो पोइ हलूं हिन चांडे वारी माइटाणी ॾे। पाण वटि ईअं थींदो आहे त ईद जेका बि हूंदी आहे, पोइ शब बरात हुजे, लैलतुल क़द्र जी राति हुजे, या जेकी बि वॾियूं भलारियूं रातियूं आहिनि, पोइ उन राति ते स्पेशल डिशिस तयारु थींदियूं आहिनि। ईअं न चाहींदा? ॻोठनि में अमा हूंदी आहे, सो उहा सयूं पचाईंदी आहे, या पाड़े ओड़े जेका सूजी बूजी अची वेंदी आहे। हिते न तुंहिंजो माइटु न मुंहिंजो माइटु, हलो त तूं किशमिश वठो ऐं मां सूजी वठां, त पोइ पाण था ठाहियूं सूजी। बाबा ॻाल्हि इहा आहे, तव्हां हाणे सूजीअ खे ॿिए पासे रखणी हो। लॉकडाउन जे न मां सूजी हिन महिल कीअं मिलंदी, मां इहो थो चवणु चाहियां। लॉकडाउन आहे, बाक़ी परचून जा दुकान खुलियल आहिनि न यार। बाबा हिन महिल फ़ोन था कयूं हिन चांडे वारी माइटाणी खे, चऊं बाबा असां अचूं था, कुझु खाधो ई कोन्हे। साईं चांडे वारी माइटाणी आहे, चांडे जो प्यार। चांडा छा थी प्यार आहे ॾाढी प्यार आहे, माइटाणी कोन थी अथव। माइट हुजे ई आहे, पंहिंजी हुजे ई आहे, त अॼु माना निंदड़ को मुंहुं वांगुरु हिते मूंसां गॾु वेठो हुजे। न चांटे वारी हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो करे, चए थो आउं शादी कंदुसि पर माना पहिरियों माल गॾु थिए। ॻाल्हि इहा आहे, माल केरु गॾु कंदो चांडा, तूं या माई? न पर ॻाल्हि इहा आहे त हिन शुरूआति करे छॾी आहे माशाल्लाह, बरसरे रोज़गार आहे हाणे, ऐं गाॾी बि न सिखी छॾी आहे। हा साईं गाॾी सिखी अथई, माना हिन जा इरादा मज़बूत थी विया, पासपोर्ट जे लाइ फोटू ॾेई छॾिया अथई पंहिंजा। ईअं न साईं? बाबा गाॾी बि मां हिनखे अहिड़ी जाइ ते सेखारींदुमि जिते माना हिन माण्हू रहंदो आहे, उते बेवफ़ा माण्हू रहंदा आहिनि। सही सही, जिते मां सिखियो, जिते तूं सिखिया न। अच्छा गाॾी सभु माना बेवफ़ा जे पाड़नि में सिखिया आहिनि। हा साईं, बेवफ़ा जे पाड़नि में। ऐं ॻाल्हि इहा आहे त जिते बि बेवफ़ाई जो दग हुजे न, गाॾी उते सही माना सिखी सघे थी। ईअं न चाहींदा? चाहींदा तूं इहो ॿुधाए, सभु कमु पंहिंजी जॻह ते, तूं ॻाल्हाइणो करे सघंदई। हाणे ॻाल्हाइण सिखी विया आहिनि इमरान भाई। असांखे डायलॉग हणूं की यार मोह भोग कर असां की मज़ाक कर, असां माना तोसां गॾु माना बोर था थियूं छो। हाणे इंशाअल्लाह ॻाल्हाईंदा ईअं को असांखे यार चांडाणे जो माई जो नालो खणूं था, चांडे खे पसीना था अचनि, हेॾे पसीना अचे थो हेॾे। अब पसीनो रोक। ॻाल्हि इहा आहे त उन सां मां हिकिड़ी टिकटॉक जी वीडियो ठाही। हा सो उहा टिकटॉक जी वीडियो तमामु घणी हली बि सही, पर उते ख़बर आहे छा थियो आहे? छा थियो आहे? उते माण्हू कमेंट कनि था लॻा चांडे जे हिक ते दाड़ो न हणो। मां वीडियो ठाही आहे, मां चांडे जे हिक ते दाड़ो न हयो आहे। चांडो साहब मोतबर माण्हू यार अक्सर इहो गानो मशहूरु आहे, यार ने लूट लिया घर यार का। ईअं को बि अहिड़ो कुझु बि न आहे। असां ईअं ई फ्रेंडली हिकिड़ो वीडियो ठाहियो होसीं, तुंहिंजे हक़ ते को बि दाड़ो न आहे। चांडे खे यकीन नथो थिए? चांडे यकीन न कुझु बि करे, कुझु बि थिए, पर ईअं न दोस्तीअ में दगा न थींदी, पर उन्हनि खां वफ़ा न थींदी। पर चांडा ॻाल्हि ॿुध, अॼुकल्ह जंहिंखे माण्हू पंहिंजो भाउ थो सम्झे, दोस्त थो सम्झे न, चाकू उहो ई थो ॾेई, ख़्यालु कजांइ। पंजे आङुरियूं बराबरि न आहिनि। बराबरि कोन्हे, पंजे आङुरियूं बराबरि न आहिनि। अहिड़ा माण्हू सुठा पिया आहिनि। सुठा पिया आहिनि? कहिड़ा? इरशाद भाई। अरे बाबा मोहबत हुजे, एतबार हुजे न, पोइ हर रिश्तो हलंदो आहे। मोहबत जेका मोहबत हुन सां करे थो न तूं, उते बि माना एतबार जेकॾहिं तोखे आहे त तोखे इहो माण्हू मिलंदो। हीअ जेका दिलि आहे न तुंहिंजी, इहा दिलि कान्हे माना हेॾे वई आहे। दिलि में जेकॾहिं तूं पुख़्तो यकीन कयो आहे न, त इहो माण्हू तोखे मिलंदो, इनशाअल्लाह मिलंदो। देरि थींदी पर मिलंदो। मुश्किल आहे, मुश्किल न आहे साईं, वॾी मुश्किल आहे। ॻाल्हि इहा आहे त इरादो सचो हुजे साईं। हिन जे हुनजे विच में हिकिड़ो वॾो पहाड़ बीठल आहे। अलाए केरु आहे पहाड़ माना हुन जो आहे साईं। दौलत आहे न, हो चए थी 50,000 मेकअप सिर्फ़ु महीने में इस्तेमालु कंदी आहे। पहाड़ आहे न, दौलत आहे। वॾी राति आहे, दुआ घुरिजे त उहे सभु जेके बि हुनजूं ग़लति ख़्वाहिशूं, हल हाणे घुरूंसि भला, हाणे घुरूंसि। जेके बि हुनजूं माना ज़रूरत खां वधीक ख़्वाहिशूं आहिनि, नेक जेकी बि ख़्वाहिशूं आहिनि, उहे अलाह साईं हुनजूं बि पूरियूं करे, तुंहिंजूं बि पूरियूं करे। पर पेर ॾियणु घुरिजनि। जेकॾहिं वधीक जेकॾहिं का ख़्वाहिश आहे अहिड़ी जेका तूं पूरी नथो करे साईं, उहा करे ई न, तो दुआ कर। दुआ कर चांडा। वॾी राति आहे, वॾी राति अहिड़े फोन बि अची वई आहे। चांडा तुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए, फोनियूं थियूं अचनि। तूं दुआ घुर बाबा, दुआ घुर, तूं पाण जेको चवे थो, तुंहिंजी दुआ बि मां घुरां। बाबा हे हर कंहिं मुस्लमान खे अलाह साईं अॼु तौफ़ीक़ अता फरमाए। हिकु त इबादत जी राति आहे, जेके बि शुगल शौक़ रखो था उहे सभु अॼु थोरो पासीरा रखी करे सभिनी खे उन्हनि खे दुआ कजो। ऐं दुआ इहा बि कजो त हीअ जेका वबा आहे, आलमी वबा आहे, ख़ासि तौर ते चाहींदा हीअ कोरोना वायरस जे पूरे आलम खे परेशान करे छॾियो आहे। सभु कुझु बंदि आहे, रस्ता रोड सभु बंदि आहिनि, सभु महफ़िलूं वरी बचनि ऐं असांजा पीढ़ी बि हिन वायरस खां बचनि।
इंशाल्लाह ईअं न सो सभ खां पहिरियां त इहा दुआ ऐं ॿियो आशिक़नि खे अलाह साईं हिदायत ॾे आशिक़नि खे अलाह साईं सबुरु ॾे ऐं अलाह साईं आशिक़नि जूं जेकी मन जूं मुरादूं आहिनि उहे बि पूरियूं करे अलाह साईं जेके घोट जेकी मोड़ ॿधण जी ख़्वाहिश रखनि था उन्हनि जे निड़ ते मोड़ ॿधजनि कूंजियुनि जे हथनि ते मेहंदी लॻे माउरनि जूं मुरादूं पूरियूं थियनि ऐं ख़ासि तौर ते पूरे आलम खे रब्बिल आलमीन जेको पूरे आलम जो माना पंहिंजी कुदरत रखे थो सभु पंहिंजी जॻह ते चुप थी विया आहियूं ख़ामोश थी विया आहियूं असांजी को हीलो नथो हले असांजी का दवा कमु थी करे सो हिन वबा खां पाण खे छुटकारो मिले बसि इहा दुआ आहे असांजी तव्हांजी वॾी महिरबानी वीडियो ॾिठो आहे आमीन आमीन